दोस्तों, मुंहिंजो नालो अली टालपुर आहे ऐं आउं कहाणी ॿुधाईंदो आहियां। अॼु आउं तव्हांखे सिंध जे बहितरीन लेखक सजाद घलू जी लिखियल कहाणी मूंखे तो ते फ़ख़्रु आहे ॿुधाईंदुसि। फिलासफ़ी डिपार्टमेंट जे कारी डोर में सांवरी रंगत ऐं विचोले कद वारो आमिर ऐं कणकाए रंगत वारी इरम काफ़ी वक़्त खां हिक ॿिए खे पंहिंजी ॻाल्हि मञाइण लाइ नुंहुं चोटीअ ज़ोर लॻाए रहिया हुआ। इरम जे अखियुनि में ॻोढ़ा तरी आया जेके संदसि अखियुनि आॾो आयल वारनि जी ओठ में बार बार लिकी रहिया हुआ। पर हू पंहिंजे भिनल अखियुनि ऐं इल्तिजा वारे अंदाज़ में आमिर खे ॼण ख़ौफ़ विचां मिनतूं कंदे चई रही हुई, आमिर, आख़िर तूं पंहिंजी ज़िद तां लही छो नथो? जेकॾहिं तूं हिननि ख़िलाफ़ु न ॻाल्हाईंदे त कहिड़ो आसमान टुटी पवंदो। मूंखे इरफान ॿुधायो आहे त हू तोखे मारण लाइ सॼी यूनिवर्सिटी में ॻोल्हे रहिया आहिनि। आमिर, तोखे मुंहिंजो वास्तो, तूं पंहिंजी ज़िद तां लही वञ ऐं कुझु वक़्त लाइ यूनिवर्सिटी छॾे वञ। आमिर इरम जी अहिड़ी उणतुण ऐं परेशानी खे सम्झंदे कंध हेठि करे मुस्कुराइण लॻो ऐं पोइ पुरएतमाद लहजे सां इरम खे सम्झाईंदे चयाईं, इरम, मूंखे इन ॻाल्हि जो ॾुख न आहे त इरफान तोखे मूंसां थियल समूरनि वाक़िअनि जे बारे में सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे। पर सच पुछी त तुंहिंजी अखियुनि में आयल ॻोढ़नि खे ॾिसी ऐं तुंहिंजे इल्तिजा वारे लहजे में बुदली महसूसु करे मूंखे ॾाढो ॾुख थियो आहे। मां हमेशह तोखे मज़बूत इरादनि वारी, ॾुख ऐं तकलीफ़नि खे पाणी वांगुरु ओते छॾण ऐं मुसीबतनि खे बुरदबारी सां मोह ॾियण वारी छोकिरी सम्झियो हुयमि। आमिर हिकु थधो शुकारो भरियो ऐं थोरी देरि खां पोइ इरम ॾांहुं सवाल नज़रनि सां ॾिसणु लॻो। इरम, जेका आमिर जा जुमिला ॿुधण खां पोइ बुत बणिजी खेसि ॾिसी रही हुई, सा आमिर जे ॿीहर ॻाल्हाइण ते छिरकी पई। इरम, जेकॾहिं तुंहिंजो बाबा हिन यूनिवर्सिटी में प्रोफेसर हुजे ऐं शागिर्दनि जे रूप में सियासत जी आड़ वठी गुंडागर्दी कंदड़ कुझु लोफर छोकिरा पंहिंजे नाजाइज़ मक़सदनि माणण लाइ खेसि मार ॾियनि ऐं तुंहिंजे बाबा खे धमकियूं ॾियनि त जे असांजो कमु न कयई त पोइ असां तुंहिंजे पुटु या धीउ खे अगवा कंदासीं, त पोइ उन वक़्तु तुंहिंजे ज़हन में कहिड़ा ख़्याल गर्दिश कंदा? पोइ छा तूं पंहिंजे बाबा खे बि इहो ई चवंदे त बाबा नौकिरी ऐं यूनिवर्सिटी छॾे घर अची वेही रहो? इरम बुत बणिजी आमिर खे ॾिसंदी रही, जंहिंजो चयल हिकु हिकु जुमिलो हिन जे ज़हन खे झिंझोड़े रहियो हो। हू कुझु बि पुछी न सघी, शायदि लफ़्ज़ हिन जो साथ छॾे विया हुया। आमिर हिकु दफ़ो ॿीहर इरम खे पुरएतमाद लहजे सां सम्झाईंदे चयो, इरम, आख़िर केसि ताईं असां इहे ज़िलतूं बर्दाश्त कंदा रहंदासीं? हिन धरती त हज़ारनि सालनि खां धारियुनि लुटेरनि खे पंहिंजे सीने ते खीमा खोड़ींदे बर्दाश्त कयो आहे ऐं धरती ॼायुनि औरतुनि जी इज़तुनि खे धारियुनि जे हवस जो निशानो बणींदे बि ॾिठो आहे। हिन धरती पंहिंजे कूंदरनि जे टपियल ऐं चिचिरल जिस्मनि खे पंहिंजे आगोश में जाइ ॾिनी आहे ऐं हर दौर में सिसकंदड़ सुॾकंदड़ माण्हुनि खे पंहिंजी तारीख़ जे बाबनि में मज़लूमनि जी हैसियत में अमरता बख़्शी आहे। पर हाणे जॾहिं असां उन ग़ुलामी जे तौक़ खे मस मस पंहिंजी गिचीअ मां लाहे साह खणण जहिड़ा थिया आहियूं ऐं मुस्तक़बिल में जदीद दुनिया सां मुहाॾो अटकाइण लाइ पंहिंजो पाण खे हिकु क़ौम जी हैसियत में तयारु करे रहिया आहियूं, त उन वक़्तु सियासत जे मुहज़ब नाले में चंद लोफर गुंडागर्दी करे असांजी तइलीम ऐं असांजा तइलीमी इदारा तबाह कनि ऐं पोइ असां जहिड़ा पढ़ियल लिखियल समझदार ऐं इनकलाबी माण्हू बि चुप करे वेही रहनि, त पोइ ॿियनि खे कहिड़ी मयार? इरम, ॾिस, असां हिकु मुहज़ब क़ौम जा सुधरियल फ़र्द आहियूं, त पोइ असां पंहिंजे तइलीमी इदारनि में इहो कीअं बर्दाश्त कयूं? शागिर्दनि जे रूप में चंद गुंडा मासूम नियाणियुनि जे मुंहं में सिगरेटनि जा धुआं हणनि, सिंध जे कुंड कुड़िछ मां तइलीम हासिल करण जा ख़ूबसूरत ख़्वाब खणी ईंदड़ शागिर्दनि खे मारकुट कनि ऐं उन्हनि खे हर वक़्तु हथियारनि जे ज़ोर ते यरगमाल बणाए वेठा हुजनि, उस्तादनि जा मथा फाड़नि ऐं उन्हनि जी इज़त नफ़्स एतिरो मजरू कनि जो हू इस्तीफ़ा ॾियण ते मजबूर थी पवनि, पंहिंजे बचनि जो पेट पालण लाइ मज़दूरी कंदड़ धोबियनि, रेड़ी वारनि, जूस वारनि ऐं कैंटीन वारनि खे ख़्वामख़्वाह मारकुट कनि ऐं मुफ़्तखोरियूं कनि ऐं जेकॾहिं वरी कोई भतो न ॾिए त उन जे रोज़गार ते लत ॾियनि। सियासत जी आड़ में शागिर्दनि ऐं शागिर्दनि खे अगवा करे प्रेस क्लब खणी वञनि ऐं ॾंडनि जे ज़ोर ते उन्हनि खां नारा हणाइनि ऐं हथ हवा में लोॾे घोड़ा घोड़ा कंदा वतन त शागिर्दनि सां ज़ुल्म थी विया, शागिर्दनि सां ही नाहक आहे,
हू नहाका हू वेधना शागिर्दनि खे जीअं नथो ॾिनो वञे, उस्ताद क्लास नथा वठनि ऐं इंतिज़ामिया जी हेड़ी जे तेड़ी ॾिसी रहंदासीं। आमिर जज़्बात में ॻाढ़ो थी वियो ऐं हिन खे बि इरम वांगुरु आस पास जे माहौल जी काई सुध न रही। आस पास गुज़रंदड़ शागिर्द शागिर्दियाणियूं ऐं उस्ताद हिननि ॿिन्ही खे अचरज विचां ॾिसंदा रहिया। पर आमिर समूरी दुनिया खां बेनियाज़ थी वरी ॻाल्हाइण लॻो। अड़े ओ यूनिवर्सिटी जा वीसी तोखे ॿुधाए था छॾियूं त जेकॾहिं असांजा मसइला हल न कयई त पोइ सम्झी छॾ, असांखे ख़बर आहे त तुंहिंजो पुटु ऐं धीउ किथे पढ़नि ऐं उथनि वेहनि था। असां तोखे अमेरिका ऐं यूरोप जा दौरा अकेला फ़बण कोन ईंदासीं, तंहिं करे सिधे रस्ते ते अची वञ न त। ऐं पोइ आमिर तनद भरियल अंदाज़ में मुश्किल चयो, पोइ तोखे ख़बर आहे न त छा थींदो आहे। सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि जा समूरा मसइला इंतिज़ामिया सां संदनि रिथियल हिक ई मीटिंग में हल थी वेंदा आहिनि। छो त अछे खे कारो ऐं कारे खे अछो करण वारी इंतिज़ामिया गुंडनि टाइप शागिर्दनि खे ॻाल्हियुनि बहाने घुराए 2-3 लख ऐं कुझु डिपार्टमेंट जूं महांगियूं सीटूं विकिणण लाइ ॾेई खेनि ख़ुशि कंदे ॻाल्हि लाइ मिटी करे छॾींदा आहिनि। आमिर जॾहिं ॻाल्हि पूरी कई पोइ पंहिंजे आस पास बीठल शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे ॾिठई ऐं सभिनी ते अछातरी नज़र विझण खां पोइ इरम खे चयईं, काश इरम जेकॾहिं तूं सिंधी क़ौम सां थींदड़ उन्हनि मामूली नज़र ईंदड़ पर असल में एटम बम खां बि वधीक ख़तरनाक मसइलनि खे सम्झी सघी हा। काश तूं इहो ॼाणण जी कोशिशि करी हा त उन्हनि चंद गुंडनि जी गुंडागर्दी ऐं दादागिरी सबबु सिंध धरती ऐं उन जे तइलीमी इदारनि जी कहिड़ी न वॾी तबाही थी रही आहे ऐं कीअं न असांजी अखियुनि आॾो असांजे सिंध जो मुस्तक़बिल तबाह थी रहियो आहे। जेकर तूं इहो ॼाणी हा इरम त पंहिंजनि जी शुरू कयल हिन रांदि में कंहिंजी बाज़ार पई लुटिजे त शायदि अॼु तूं मूंखे भाड़ियो थी पुठिते पेर करे भॼण बजाए मूंसां गॾु हुजी हा। आमिर शागिर्दनि जे विच मां निकिरी हलियो वियो ऐं इरम बिना कुझु पुछण जे बुत बणिजी आमिर खे ॾिसंदी रही। शागिर्दनि जे छिड़ विछड़ थी वञण खां पोइ इरम पंहिंजे अंदर में मतल आंद मांद खे संभाले ऐं सोचनि जे बेक़रार समुंड खे समेटे फिलासफ़ी डिपार्टमेंट जे भरिसां उन छित ॾांहुं वञणु लॻी जिते आमिर ऐं हू कलाकनि जा कलाक वेही कचहरियूं कंदा हुआ। इरम पंहिंजो पाण खे संभालींदे कांक्रीट जे हिकु नंढड़े पिलर खे टेक ॾेई वेही रही, जिते हिन ई आमिर गॾु वेही मोहबत ऐं गॾिजी ज़िंदगी गुज़ारण जा अलाए केतिरा ख़्वाब बुणिया हुआ। शारे जी थधिड़ी ऐं वणंदड़ उस जो छुहाव हिन लाइ बेमाना बणिजी पियो हो। हू आमिर जे अॼोके किरदार ते मुसलसल सोचे रही हुई। हिन खे मादीअ जी धुंध में आमिर सां गुज़ारियल उहे समूरा पल ज़हन जे कीनवास ते चिटा थींदे नज़र अची रहिया हुआ। हिन खे इहो वक़्तु यादि अची रहियो हो जॾहिं आमिर पहिरियों दफ़ो हलंदड़ क्लास में आयो हो, जंहिं ते मैडम नास पहिरियों दिन ते यूनिवर्सिटी देर सां जॉइन करण ते दड़कारींदा हुआ ऐं पोइ सभु क्लास फेल हो। परेशानी विचां आमिर जे लथल चहिरे ते थोरो खिलिया हुआ ऐं पोइ मैडम सभिनी खे दड़का ॾेई चुप करायो हो ऐं आमिर खे चयो हो त अवां पंहिंजो तारफ़ करायो। उन वक़्तु जॾहिं उत्तर सिंध जे हिन कणक रंगे नौजवान पंहिंजो तारफ़ करायो हो त इरम खे उन जी ॻाल्हाइण जे अंदाज़ ॾाढो मुतासिर कयो ऐं हिन जी शख़्सियत में मौजूदु सचाई ऐं भरपूर सादगी हिन खे तमामु घणो मोहे विधो हो। इरम खे अॼु बि आमिर जो ॾिनल पहिरें ॾींहुं वारो उहो लेक्चर यादि हो जॾहिं आमिर ॾुख ऐं ख़ुशीअ जे फ़लसफ़े ते ॻाल्हाईंदे भिटाई समेत सिंधी, उर्दू, पंजाबी ऐं सिराइकी शाइरी जा भंडार खोले रखिया हुआ। हिन खे आमिर जा उहे लफ़्ज़ चिटी तरह यादि अची रहिया हुआ। ॾुख ऐं ख़ुशी इंसान जी ज़िंदगी जा ॿ अणटुट हिसा आहिनि जेके हर वक़्तु उन जे वजूद जो पाछो बणिजी उन जा साथी थी हलंदा आहिनि। पर ॾुख ख़ुशीअ ते तमामु घणो हावी आहे, छो त ख़ुशी बि अक्सर असांजी अखियुनि में ॻोढ़ा आणे छॾींदी आहे। लुड़कनि ऐं मुर्कनि जो सौदो करणु इंसान जे हथ में आहे। जेकॾहिं वक़्तु ऐं हालतूं उन लाइ ॾुख खणी अचनि त उनखे ॿियनि जे आॾो कॾहिं बि रोइणु न घुरिजे, छो त ॿियनि जे आॾो रोईंदड़ माण्हू बुज़दिल हूंदा आहिनि। जीअं जीअं आमिर सां गुज़ारियल वक़्तु ऐं उन्हनि लम्हनि जूं ॻाल्हियूं इरम जे ज़हन जे परदे ते फिल्म वांगुरु आॾो अचणु लॻियूं, तीअं तीअं हिन जे अखिड़ियुनि जा बंद बि भॼंदा रहिया ऐं संदसि गिलनि तां गरम गरम ॻोढ़ा मींहं फुड़नि जी सूरत में हेठि किरंदा रहिया।
हूअ सुॾकी पई ऐं पोइ पंहिंजो मुंहुं गोॾनि मंझि लिकाए आहिस्तगी सां भुरकण लॻी। मां बुज़दिल न आहियां आमिर, तो ॾिठो न त मां ॿियनि जे आॾो कोन रुनसि। हा आमिर, मां ॿियनि जे आॾो कोन रुनसि। ख़बर न आहे त पोइ अलाए केतिरी देरि सुॾका ऐं सिसकियूं हिनजे वजूद जो महिमान बणियल रहियूं। जॾहिं आमिर तकड़ा तकड़ा कदम खणंदे ॾाकण तां हेठि लही आर्ट्स फैकल्टी जे लान वटि पहुतो त संदसि दोस्त इरफ़ान मिलियो, जेको खेसि केतिरे वक़्त खां ॻोल्हे रहियो हो। इरफ़ान आमिर खे ॾिसंदे हिकदमि चयो, यार तूं आई किथे? मां त तोखे ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पियो आहियां। इरफ़ान जे मुंहं मां परेशानी चिटी पे नज़र आई। हिन ॿीहर आमिर जे बेपरवाह रवैये खे नज़रअंदाज़ कंदे चयो, यार हू सतार कमांडो ऐं संदसि साथी तोखे ॻोल्हनि पिया। काल जेको तो हिननि जी दादागिरी जे ख़िलाफ़ अख़बार में मज़मून लिखियो हो उन ते ॾाढी बाहि अथनि। यार अलाह खे मञ, हितां फ़िलहालु हलियो वञ, न त जे हिननि जे वर चढ़ी वए त पोइ तुंहिंजो हशर ॾाढो ख़राबु करे छॾींदा। आमिर इरफ़ान जे मुंहं ते दोस्ती वारे नफ़ीस अहसास खे महसूस करे मुस्कुराए रहियो हो, पर उन सां गॾु हिन बेपरवाही वारी साॻी अंदाज़ में इरफ़ान जी समूरनि ॻाल्हियुनि खे ॿुधो अणॿुधो करे खांसि पुछणु लॻो, तो इरम खे इहो छो ॿुधायो त हू अॻु में मूंसां 2 दफ़ा विढ़ी चुका आहिनि? जॾहिं त मां तोखे सख़्ती सां मना कई हुई त फ़िलहालु हिन खे कुझु बि न आहे ॿुधाइणो, पोइ तो हिन खे इहो सभु कुझु छो ॿुधायो? इरफ़ान परेशान थी वियो त आख़िर हू आमिर खे छा चई रहियो आहे ऐं आमिर संदसि ॻाल्हि खे का अहमियत ई न ॾेई रहियो आहे। आमिर पंहिंजे दोस्त जी परेशानी ऐं ज़हनी मुंझारे खे महसूस कयो ऐं खेसि मुस्कुराईंदे चयाईं, मां बुज़दिल न आहियां इरफ़ान, जो हिननि खां भॼंदो वठां। आख़िर कंहिंखे त हिननि जे साम्हूं थियणो आहे। ऐं हा, तूं परेशान न थी, मुंहिंजे जिस्म में एतिरो सत आहे जो मां हिननि खे मुंहुं ॾेई सघां थो। मां लाइब्रेरी थो वञा, मूंखे कुझु किताबनि जी ज़रूरत आहे। पाण ठीकु 1 बजे हिते ई मिलंदासीं। आमिर जीअं ई फैकल्टी मां निकिरी लाइब्रेरी वञणु लॻो त सतार कमांडो जे छाड़तनि खेसि ॾिसी वरितो ऐं सतार खे ॿुधायऊं त हमरा लाइब्रेरी में हथीको आहे। सतार खे जीअं ई आमिर जी ख़बर पई त हिन मुंहं में घुंड विझी पंहिंजे साथियुनि खे चयो, अड़े उथो, कयो तयारी, खणो हथियार, अॼु हिन जो हिसाब किताब पूरो करिणो आहे। सतार कमांडो ऐं उनजे साथियुनि जो टोलो सिंध यूनिवर्सिटी अंदरि दहशत जी अलामत हो। उन्हनि खे जहिड़ो कर हर क़िस्म जी इजाज़त मिलियल हुई। एसि ताईं जो हू मादरे इल्मी अंदरि आज़ादी सां न सिर्फ़ु असलो खणी घुमंदा हुआ, पर शागिर्दनि खे हॉस्टलनि अंदरि ऐं मुख़्तलिफ़ फैकल्टीज़ में ख़ौफ़ज़दा कंदा हुआ ऐं सरेआम उन असले जी नुमाइश सां हर जॻह ते दहशत पिणु फैलाईंदा हुआ। न सिर्फ़ु एतिरो, पर वक़्तु अचण ते उन असले जो इस्तेमालु पिणु कंदा हुआ ऐं उन्हनि समूरनि हरकतनि खां पोइ उन्हनि खे रोकण वारो केर बि न हो। छोकिरियुनि खां वठी उस्तादनि सां बदतमीज़ी वारो रवैयो उन्हनि जो महमूल बणियल हो। आए ॾींहुं मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि जे नाले में हज़ारे शागिर्दनि खे हिसाए चंदे जे नाले में उन्हनि खां भत्तो वरितो वेंदो हो ऐं जेको शागिर्द खेनि पैसा ॾियण खां इनकार कंदो हो उनखे हू दहशत जो निशानो बणाईंदा हुआ। एसि ताईं जो हू जूस वारनि, समोसनि वारनि ऐं कैंटीन वारनि खां बि मुफ़्तखोरी कंदा हुआ ऐं धोबियुनि खां बि पंहिंजा कपिड़ा मुफ़्त में धोराईंदा हुआ। उन्हनि ग़रीबनि में एतिरी हिमत न हुई जो हू उन्हनि जी गुंडागर्दी आॾो कुझु पुछी बि सघनि। हू सालनि खां यूनिवर्सिटी में दाख़िल हुया, पढ़ण लाइ न, पर गुंडागर्दी करण लाइ। इम्तिहान या सेमेस्टर ॾियण लाइ न, पर यूनिवर्सिटी खे आए ॾींहुं बंदि कराइण लाइ। शागिर्द सियासत लाइ न, पर शागिर्द सियासत जे चोग में शागिर्दनि जी ज़िंदगियुनि खे तबाह करण लाइ। मुख़्तलिफ़ हॉस्टलनि अंदरि सतार ऐं संदसि साथियुनि तरफ़ां कब्ज़े कयल वार्डन वारा कमरा चर्स ऐं भंग जा अॾा हुआ। मतिलबु शागिर्दनि जे नक़ाब में हू अहिड़ा किरदार हुआ जेके ॾोही वांगुरु सिंध जी तइलीमी इदारनि खे तबाह करे रहिया हुआ। सतार कमांडो मुछनि खे मरोड़ा ॾेई पंहिंजे विहारोखनि साथियुनि सां सेंट्रल लाइब्रेरी भरिसां 0 पॉइंट वटि बीह रहियो ऐं लाइब्रेरी मां आमिर जे ॿाहिरि निकिरण जो इंतज़ारु करणु लॻो। पॉइंट बसनि जे इंतज़ार में बीठल हज़ारे शागिर्दनि जॾहिं सतार कमांडो ऐं संदसि साथियुनि जा बिगड़ियल मुंहं ॾिठा त सम्झी विया त अॼु हिननि जो कंहिं न कंहिं सां छेड़ो ज़रूरु थींदो। जॾहिं आमिर लाइब्रेरी मां किताब कढाए ॿाहिरि आयो त सतार कमांडो ऐं संदसि साथी तमामु घणी कावड़ मां पिस्टलनि, किलपनि, ज़ंजीरनि सां आमिर ॾांहुं वधिया।
आमिर सॼे मामले खां अॻुवाट ई वाक़िफ़ हो ऐं थींदड़ जहिड़े लाइ ज़हनी तौरु तयारु बि हो। आमिर पंहिंजे हथ में झलियल किताब भरिसां वारे पत्थर जी बेंच ते रखिया ऐं हू बि सतार कमांडो ऐं संदसि साथियुनि खे मोह ॾियण लाइ अॻिते वधियो। सतार खे भली बि ख़बर हुई त आमिर बि विढ़णु ॼाणे, पर हिननि खे पक हुई त अॼु हू खेसि चुरण बि न ॾींदा, छो त अॼु हू घणा हुआ ऐं ॿियो त हिननि सभिनी गॾिजी हिकु महिल ई हमिलो करण जो सटियो हो। तइ थियल हिकमत अमली तहत हिननि आमिर ते गॾिजी हमिलो कयो। किन आमिर खे मथे ते पिस्टलनि जा बुट हया त किन ज़ंजीरनि ऐं किल्पनि जो ज़ोरदार वसकारो शुरू करे छॾियो। सतार कमांडो ऐं संदसि हिकु ॿियो साथी हवाई फायरिंग करे आम शागिर्दनि खे हिसाए रहिया हुआ। जीअं जीअं आमिर खे मथे मुंहुं ऐं जिस्म जा धक लॻंदा रहिया, तीअं तीअं हिन जे जिस्म मां रतु वहंदो रहियो। आमिर बि ॿिनि ॼणनि खे मुंहं में लतूं ऐं ठोंशा हणी रतो रतु करे छॾियो। चइनी पासनि खां थींदड़ वार संदसि जिस्म ते निशान ठाहींदा रहिया ऐं ईअं महसूसु थी रहियो हो ॼण हिन जो जिस्म रत जूं उल्टियूं करे रहियो हुजे। जॾहिं आमिर रतो रत थी नीम बेहोशी वारी हालत में हेठि किरियो त सतार आमिर जे सीने ते लत रखी पिस्टल जो चैम्बर चाढ़े संदसि कुल्हे वटि गोली हई। आमिर ज़ख़्मी हुजण बावजूदि ऐं गोली लॻण खां पोइ बि पंहिंजे वात मां हिकु बिड़क बि ॿाहिरि न कढी। सतार कमांडो दहशत भरियल नज़रनि सां आस पास बीठल शागिर्दनि खे ॾिठो ऐं तक़रीर कंदे फ़ातियाना अंदाज़ सां टी पिस्टल हवा में लोॾे चवणु लॻो, असां आमिर खे उन लाइ सिखत ॾिनी आहे त हीउ ॾींहों ॾींहुं मथे ते चढ़ंदे पियो वियो ऐं शागिर्दनि जे अज़ीम जिदोजहद में रुकावटूं पैदा करे रहियो हो। तंहिं करे इहा हिन जी सज़ा आहे त जीअं हिन समेत आईंदा को बि ॿीहर शागिर्दनि जे अज़ीम जिदोजहद में रुकावटूं विझण जी जुरत न करे सघे। पोइ सतार कमांडो ऐं संदसि साथी पंहिंजे ज़ख़्मी साथियुनि खे खणी शागिर्दनि जे अज़ीम जिदोजहद जे हक़ में नारा हणंदा हलिया विया। इरफ़ान हज़ारे शागिर्दनि जी बेवसी जी हालत में आमिर खे मार खाईंदे ॾिसंदो रहियो ऐं जॾहिं सतार कमांडो हलियो वियो त हिन डुक पाए आमिर खे भांकर में भरे उथारे बीहारियो ऐं खेसि इस्पताल खणी वञण लाइ रक्षा वारे खे सॾु कयो। रिक्शा में चढ़ण खां अॻु आमिर हुजूम करे बीठल शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि ॾांहुं सवालिया नज़रनि सां ॾिठो ऐं पोइ पंहिंजे ज़ख़्मी चपनि सां मुरकी ॾिनो। इरम जॾहिं सोचनि जी दुनिया मां आज़ादु थी ऐं पंहिंजे विखिरियल वजूद खे समेटे पॉइंट बस ते चढ़ी घर वञण लाइ आर्ट्स फैकल्टी जे ग्राउंड ते आई त उते संदसि सहेली सभा ॿुधायसि त आमिर खे सतार कमांडो ऐं संदसि साथियुनि बेइंतिहा मारियो आहे ऐं खेसि गोली बि हई अथांसि ऐं कुझु देरि अॻु में ई इरफ़ान खेसि इस्पताल खणाए वियो आहे। इरम जॾहिं इहे जुमिला ॿुधा त उन जे पेरनि हेठां ॼण त ज़मीन ई निकिरी वई ऐं रड़ करे सभा खां पुछियईं हू कीअं आहे। सभा खे दिलि जाए ॾींदे ॿुधायसि त तमामु घणो ज़ख़्मी हुजण जे बावजूदि बि हू मुस्कुराईंदो इस्पताल लाइ वियो आहे। इरम हिकदमि सभा खे साड़ करे इस्पताल पहुती, जिते आमिर जे दोस्तनि खेनि दिलि जाए ॾींदे चयो त डॉक्टर आमिर खे ऑपरेशन थिएटर में वठी विया आहिनि। आमिर खे धक घणा लॻल आहिनि पर डॉक्टर चवनि था त ख़तरे जी काई ॻाल्हि न आहे। इरम जे अखियुनि में लुड़क मोतियुनि वांगुरु चमकण लॻा, पर हिन खे आमिर जा चयल उहे जुमिला यादि अची विया। जेकी माण्हू ॿियनि आॾो रोईंदा आहिनि उहे बुज़दिल हूंदा आहिनि। इरम हाणे पंहिंजे लुड़कनि ते ज़ब्त करणु सिखी वरितो हो ऐं हिन जे अंदर में आमिर लाइ वधीक प्यार ऐं एतिराम पैदा थी चुको हो। हिन दिली दिलि में पंहिंजो पाण खे चयो, ॾिस आमिर, मां ॿियनि आॾो कोन रुनमि। आमिर जे दोस्तनि इरम ऐं सभा खे दिलि जाए ॾेई घर रवानो कयो ऐं पोइ रोज़ु इरम सभा सां गॾु लबनि ते मुर्क ऐं हथनि में गुल खणी आमिर ॾे इस्पताल ईंदी रही। कुझु ॾींहंनि बैदि जॾहिं इरम ऐं सभा आमिर सां मिली वञण खां पोइ यूनिवर्सिटी मां घर वञण लाइ जीअं ई पॉइंट बस ते चढ़ियूं त सतार कमांडो पंहिंजे हिकु ॿिए साथी सां पॉइंट बस ते चढ़ियो ऐं पंहिंजे मुंहं में सूंढ हणी मुछुनि खे मरोड़ ॾींदे सभिनी शागिर्दनि ऐं शागिर्दनि खे तहमकाना अंदाज़ में चयाईं, अॼु समूरियूं पॉइंट बसूं शागिर्दनि जे मसइले जे हल लाइ प्रेस क्लब हलंदियूं, तंहिं करे कोई बि रस्ते में लहण जी कोशिशि न करे, न त सम्झो था न। बस में वेठल समूरनि शागिर्दनि जा मुंहुं ई लही विया ऐं संदनि चहिरनि ते
उदासी ऐं बेदारी वारी गाॾड़ साॾड़ कैफ़ियत तारी थी वई। छो त खेनि ख़बर हुई त अॼु वरी बि हू शाम जो 6 या 7 वॻे ताईं यरगमाल रहंदा। ॿिए तरफ़ जॾहिं इरम जूं नज़रूं सतार कमांडो ते पयूं त संदसि अखियूं बाहि जा उहाला छॾणु लॻियूं ऐं उहो हिकदमि पंहिंजी सीट तां उथी बीठी ऐं सतार कमांडो जे अखियुनि में अखियूं विझी कंहिं शींहं जीअं गजण लॻी। मिस्टर सतार, तूं थींदो केरु आहीं असां ते हुकम हलाइण वारो? ऐं आख़िर केसि ताईं तूं ऐं तुंहिंजा छाड़ता शागिर्दनि ऐं शागिर्दनि जे नाले में असांजे तइलीमी इदारनि खे तबाह कंदा रहंदा? सतार कमांडो हैरान थींदे इरम ॾांहुं ॾिठो, छो त अॻु में कॾहिं बि कंहिं छोकिरी साणसि अहिड़ी तरह ॻाल्हाइण जी जुरत न कई हुई। सतार कमांडो अहिड़ी गुस्ताखी त तपी ॻाढ़ो थी वियो। हिन जे चपनि में रखणी पइजी वई ऐं कावड़ में संदसि वॾियुनि ऐं डिघनि मुछनि में लर्ज़िश पैदा थियणु लॻी। हू इरम खे तारा फोटारे ॾिसणु लॻो, पर इरम ते संदसि जिस्मानी ऐं जज़्बाती हैसियत जो को बि फ़र्क़ु न पियो। ऐं हिन वरी सतार खे रहड़ पटींदे चयो, हाणे तुंहिंजो इहे ख़रमस्तियूं न हलंदियूं ऐं हीअ पॉइंट बसि सिधो शागिर्दनि जे घरनि ॾांहुं वेंदी, न कि प्रेस क्लब। आई ई ॻाल्हि सम्झ में? पॉइंट में वेठल शागिर्दनि ते इरम जे हिन ओचिते एहतजाज सुख़्तो तारी करे छॾियो ऐं हू हैरानी विचां इरम जे रवैये ऐं सतार कमांडो जी कैफ़ियतनि खे ॾिसंदा रहिया। इरम जी दोस्त सभा इरम जे रए में हथु विझी खेसि वेहण लाइ इशारो कंदे चयो, बसि करे वेह, चरी थी आई छा? पर अॼु इरम मुड़ण वारनि मंझां न हुई। अॼु त हिन जे अंदर मां ॼण त कंहिं थधे थी वियल ॿरंदड़ जबल फाट खाधो हो। ऐं हिन पंहिंजी दोस्त सभा ऐं ॿियनि शागिर्दनि ते नज़रूं फेराइण खां पोइ सतार कमांडो जे अखियुनि में अखियूं विझंदे चयो, छो बसि करे वेही रहां? आख़िर केसि ताईं असां हिननि शागिर्दनि जे रूप में मौजूदा हिननि गुंडनि ऐं लोफरनि खां डिॼंदा रहंदासीं? केसि ताईं कंध झुकाए जीअंदा रहंदासीं? आख़िर केसि ताईं सिंध ऐं सिंधी शागिर्दनि जे नाले में ही चंद गुंडा असांजे तइलीमी इदारनि जो रत ॼोरण वांगुरु चुसींदा रहंदा सभा? आख़िर केसि ताईं असां अखियुनि ते पटी चाढ़े हिननि जा ॿधा बाना थी हिननि जे पुठियां हलंदासीं? अड़े हिननि जाहिलनि खे त शागिर्द सियासत जहिड़ी मुक़दस इबादत जी सीन जी बि ख़बर न आहे। बसि हाणे घणो थियो ऐं हाणे पंहिंजे ज़हन ऐं ज़मीर ही सभु दादागिरियूं बर्दाश्त नथो करे। इरम जे चयल सच जड़नि अछनि उजरनि जुमलनि शागिर्दनि जे ज़हन ते तमामु गहरो असरु छॾियो ऐं सतार कमांडो खेसि कावड़ विचां ॾिसंदे चयो, तुंहिंजी इहा जुरत जो तूं मूंसां थी आहीं? सतार कमांडो अञा पंहिंजो जुमिलो चई पूरो ई मस कयो त समूरा शागिर्द ऐं शागिर्दाणूं उथी बीह रहिया ऐं इरम जे हक़ में एहतजाज कंदे चवणु लॻा, हा हा, हाणे असां बर्दाश्त न कंदासीं। जेकॾहिं पॉइंट बस तां नथा लहो त पोइ असां खां वधीक ॿियो बुरो कोई न थींदो। ॾिसंदे ई ॾिसंदे समूरा शागिर्द उथी बीह वॾे वाके एहतजाज करणु लॻा, हा हा, हाणे बर्दाश्त न कंदासीं, लही वञो न त चङो न थींदो। समूरी बस शागिर्दनि जो उन ऊचे एहतजाज सतार कमांडो ऐं संदसि साथीअ जूं मतियूं ई मुंझाए छॾियो। हिननि जे वहम ऐं गुमान में बि न हो त को शागिर्दनि में एतिरी जुरत बि पैदा थी सघे थी जो हू हिननि जे आॾो हिकु दीवार थी बीह रहंदा। सतार कमांडो ऐं संदसि साथीअ जे मुंहं जा पना ई लही विया। ख़ौफ़ ऐं हैरत विचां संदन निरड़ ते पघर जा कतरा चमकण लॻा। इरम जूं नज़रूं ॿिन्हीअ लाइ कमान मां निकितल के तीर वांगुरु हुयूं। ॿिन्ही पंहिंजो भलो उन में सम्झो त हाणे भॼी जान छॾाइजे। आस पास बीठल पॉइंट बसनि जे शागिर्दनि जॾहिं इरम जे पॉइंट मां नारा ॿुधा ऐं पॉइंट मां लहंदे सतार कमांडो ऐं संदसि चेले जो लथल मुंहुं ॾिठो त समूरी वार्ता सम्झी विया ऐं पोइ समूरनि पॉइंट बसनि मां शेम शेम ऐं शागिर्द सियासत जी आड़ में गुंडागर्दी बंदि कयो जा नारा वॾे वाक बुलंद थियणु लॻा। सतार कमांडो ऐं संदसि साथी समूरनि पॉइंट बसनि मां लही ईअं भॻा जी ॿोॾ अचण वक़्तु कुआ पंहिंजे ॿिरनि मां भॼी निकिरंदा आहिनि। अॼोके हिन अमल जे करे इरम जे अखियुनि में हिकु अजीब क़िस्म जी चमक अची देरो जमायो ऐं हिन जो कंध फ़ख़्र खां मथे थी वियो, छो त अॼु खेसि महसूसु थियो त हू आमिर जहिड़े हिकु गैर मामूली शख़्स सां प्यारु करे थी, जंहिंजे करे हिन में एतिरी हिम्मत ऐं जुरत पैदा थी जो हिन समूरनि शागिर्दनि खे सरापा एहतजाज बणाए छॾियो ऐं चंद नाम निहाद गुंडनि जी उन असलियत खे ज़ाहिर कयो जंहिंजी बुज़दिली जी ख़बर त सभिनी खे हूंदी हुई पर कोई बि
पुछण जी जुरत न करे सघंदो। ॿिए ॾींहुं जॾहिं इरम सभा सां आमिर ॾे अस्पताल मिलण वई, आमिर अॻु खां कुझु बहितर नज़र पियो आयो ऐं दोस्तनि सां ॻाल्हाए ॿोलाए रहियो हो। जॾहिं हिन इरम ऐं सभा खे पाण न ईंदे ॾिठो त थोरो मथे थी ठही वेहण जी कोशिशि करणु लॻो, पर जिस्म मसूर जी सट निकिरी वियसि ऐं हिन दर्द विचां अखियूं बंदि करे छॾियूं। संदसि दोस्तनि खेसि आराम सां ठही वेहण में मदद कई ऐं हिन खे इरम ऐं सभा सां अकेलो छॾे हलिया विया। इरम गुलाबनि सां गॾु राबेल बि आमिर खे आछा, पर खेसि अखियुनि में अखियूं अटकाए न सघी। जॾहिं खां आमिर सां इहो वाक़ियो थियो हो, तॾहिं खां इरम जी निंड हराम थी वई हुई। हिन रोअण पिए चाहियो पर रोई न सघी। सम्झ में न पियो आयसि छा करे। नेठि हुन अज़तराबी कैफ़ियत मां सभा जान छॾायसि ऐं हिन आमिर खां पुछियो, आमिर हिकिड़े सवाल जो जवाबु त ॾियो। उन ॾींहुं अवां तमामु घणा ज़ख़्मी हुया ऐं अव्हां खे गोली बि लॻल हुई, पर उन जे बावजूद बि अव्हां मुरकी रहिया हुआ, ॼण त कुझु थियो ई कोन हो। मां पुछी सघां थी अव्हां एॾी वॾी हिमत ऐं बहादुरी किथां आंदी आहे? आमिर इरम ॾांहुं अछातरी नज़र फेराइण खां पोइ सभा ॾांहुं ॾिसंदे चयो, सॼी सॼी राति रोईंदा आहियूं, तॾहिं त ॾींहं जो खिलण जहिड़ा थींदा आहियूं। मैडम सभा, पोइ उन टके जहिड़ी ॻाल्हि जे करे पंहिंजी हेॾी सारी क़ीमती खिल विञायूं, घटि में घटि इहो सौदो असांखे क़बूल न आहे। आमिर जे उन ई जुमिले इरम खे ॼण ते झिंझोड़े छॾियो ऐं हू कमरे खां ॿाहिरि कॉरिडोर में निकिरी वई ऐं उते रोअण लॻी। इरम जे कमरे मां ॿाहिरि वेंदे ई सभा आमिर खे कालो के थियल वाक़िए बाबति ॿुधायो त कीअं न इरम सतार कमांडो ऐं संदसि साथियुनि खे भाड़ियो बणाए भॼाए छॾियो। आमिर खे पहिरीं त सभा जी ॻाल्हि ते यकीन ई न पियो आयो, पर पोइ हिन खे महसूसु थियो त शायदि इरम खे उन वेड़ जी अहमियत जी ख़बर पइजी वई आहे त सिंध जे तइलीमी इदारनि खे गुंडनि ऐं दहशतगर्दनि खां बचाइण जी ज़िम्मेवारी हिन समाज जे हर फ़र्द जी आहे ऐं ख़ासि करे हर बाशऊर शागिर्द जी आहे। सभा जी ॻाल्हि ॿुधण खां पोइ आमिर सभा खे चयो, सभा तव्हां इरम खे महिरबानी करे कमरे में वठी अचो। इरम जॾहिं आमिर जे साम्हूं आई त हिन ॼण पंहिंजो पाण में हिकु नई कुवत महसूसु कई। खन पल लाइ हिन जूं अखियूं आमिर सां मिलियूं ऐं पोइ हिन कंध हेठि करे पंहिंजे हथ में पातल चूड़ियुनि खे काराई में फेराईंदे आमिर खे चयो, आमिर। हिन ॻाल्हाइण में हिकु अजीब कशिश हुई। हिन वरी कुझु लम्हनि खां पोइ वरी ॻाल्हायो, मूंखे इहा ख़बर कोन हुई तूं के अहिड़ा कम पियो करीं जेके तमामु वॾा त हुया, पर उहे असांजी नज़रुनि में फज़ूल हुया ऐं जिन जी का बि मंज़िल कोन हुई। मां त सिर्फ़ु इहो ॼाणंदी हुयसि त तूं अदब, तारीख़, फ़लसफ़े, शाइरी, समाजियात, मुआशियात ऐं ॿियनि खोड़ सारनि किताबनि जे मुताले करण सां गॾु हिकु होशियारु, बुर्दबार ऐं सम्झ भरियो शागिर्दु आहीं। मां त हमेशह तोखे सवनि शागिर्दनि खे लेक्चर ॾींदे, तक़रीरूं कंदे ऐं बहस कंदे ॾिठो ऐं ॿुधो हो। मां कॾहिं बि उन ॻाल्हि खे ॼाणण जी कोशिशि न कई हुई तुंहिंजनि उन्हनि बहसनि, तक़रीरनि, लेक्चरनि जे पुठियां सच जी हिकु अहिड़ी ख़ूबसूरत दुनिया मौजूदु आहे जंहिंजी हिकु मंज़िल बि आहे ऐं जंहिंजो वास्तो हिन धरती धणियुनि जे शानदार मुस्तक़बिल सां जुड़ियल आहे। मां तुंहिंजी क़सूरवार आहियां आमिर, जो मां तोखे सम्झण में देरि कई। आमिर कंध लाड़े सचाई ऐं जज़्बात सां भरियल मुर्क मुर्कंदे मुसलसल इरम ॾांहुं ॾिसंदो रहियो। हिन पंहिंजे समूरनि नफ़ीस जज़्बनि खे सेड़े तमामु घणे एतिराम सां इरम खे चयो, इरम पंहिंजो मुंहुं मथे कर ऐं मूं सां नज़रूं मिलाए, मां तोखे ॾिसणु चाहियां थो। इरम जॾहिं आमिर सां अखियूं मिलायूं त हिन खे ईअं महसूसु थियो ॼण बहार जी हीर जो थधो झोंको संदसि वजूद खे ॾकाए वियो हुजे। आमिर संदसि अखियुनि में अखियूं विझंदे मुस्कुराईंदे चयसि, इरम तो काल हिकु एॾो वॾो कमु कयो आहे जंहिंजी अहमियत जो तोखे अंदाज़ो ई न आहे। तुंहिंजी अहिड़ी जुरत ऐं बहादुरी सां मूंखे जेका ख़ुशी मिली आहे सा मां बयान ई नथो करे सघां। मूंखे पक आहे त तारीख़ तोखे कॾहिं बि न विसारींदी। इरम जो मुंहुं ख़ुशी विचां बहकणु लॻो ऐं हिन आमिर जे हथ ते हथु रखंदे चयो, आमिर मां तोसां तुंहिंजे हर वेड़ में आख़िरी दम ताईं साथ निभाईंदुसि। आमिर खेसि जवाब में साॻी मुड़क अची जेका हू सॼी सॼी राति रोअण खां पोइ हासिलु कंदो हो।
सभा जेका लगातार ॿिन्ही जूं ॻाल्हियूं ॿुधी रही हुई तंहिं तोरो खंगी करे खेनि महसूसु करायो त तव्हां ॿिन्ही खां अलावा कोई टियों वजूद बि हिन कमरे में मौजूदु आहे। ऐं पोइ सभा जी अहिड़ी हरकत ते टई ॼणा खिलण लॻा। जॾहिं इरम ऐं सभा आमिर खां मोकिलाए वापसि वञण लॻियो त वेंदे वेंदे आमिर इरम खे सॾु कयो। इरम जॾहिं हिन कंध फेराए आमिर खे ॾिठो त आमिर चमकंदड़ अखियुनि सां मुरकंदे चयसि, आई एम प्राउड ऑफ यू इरम, मूंखे तो ते फ़ख्रु आहे। बस दोस्तों, इहा हुई अॼु जी कहाणी जेका उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी।